नाजरीन अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कंडियारो में खबर ॾींदा हलूं त कंडियारो भरिसां ॻोठ आंदल सोलंगी में PPHI पारां कोरोना का बचाव वारी वैक्सीन जी कैंप लगाई हुई, जंहिंमें 100 खां वधीक माण्हुनि खे वैक्सीन लगाई हुई। इन मौके ते असलम अब्बासी, नवीद दबड़ो ऐं ॿिन्हिनि जो चवणु आहे त हिन वबा जे ख़ात्मे जे लाइ सरकार सां भरपूर कोशिशूं कयूं पिया। अल्हम्दुलिल्लाह गवर्नमेंट जे तरफ़ खां कोरोना जे मूज़ी मर्ज़ जे लाइ काफ़ी असराइता उपाउ वरिता विया आहिनि। अॼु असांजे हिन स्कूल गवर्नमेंट प्राइमरी स्कूल न्यू सामटिया में जेका कैंप लॻी आहे उन ॻोठाणनि जे तरफ़ खां ऐं हेल्थ PPHI जे तरफ़ खां सुठो सहकार असां सां कयो वियो आहे। ऐं उन खां अलावा असां हिन ॻोठाणनि खे गुज़ारिश था कयूं त जेके बि रहियल आहिनि अहिड़े हिसाब सां पंहिंजी वैक्सीन कराइनि ऐं इहा वैक्सीन हिकिड़ी लाज़मी करार ॾिनी वई आहे। असां गवर्नमेंट जा तमामु थोराईंदा आहियूं। अॼु आंदल सोलंगी में कैंप आई आहे कोरोना जे बचाव जे वैक्सीन ऐं इहे असांजी जेका आहे PPHI जे तरफ़ां PPHI नौशहर तरफ़ खां इहा असांजी कैंप लॻियल आहे। असां जेको आहे पहिरियों खां ई काफ़ी कैंपूं हयूं आहिनि काफ़ी मुख़्तलिफ़ ॻोठनि में, ऐं अॼु हिन असां ॻोठ में कैंप आई आहे। ऐं असां माण्हुनि खे ॿुधायूं था, उनखे अवेयरनेस इहा ॾियूं पता त बाबा तव्हां हीअ कैंप हणायो त भलो आहे, ऐं कैंप में जेके टुका हणायो त भलो आहे, छाकाणि जो हीअ तव्हांखे टुका त हणणा पवंदा। हीअ असांजे बचाव जा टुका आहिनि, असांजे फ़ाइदे जा टुका आहिनि, हिन में को बि नुक़सानु कोन्हे को। ऐं अॼु ताईं असांजा जेके बि आहिनि तक़रीबन हर रोज़ ते असांजे नौशहरे में 2 खां 3 हज़ार माण्हू टुका हणाइनि पिया था। ऐं हिन खां अॼु महीनो ॾेढ थी वियो आहे त हीअ असांजी कैंपूं हलनि पिया थियूं। अञा बि असां कोशिशि कयूं था त जे माण्हू न हणाई आहे असां उन्हनि ते पुॼूं ऐं असां उन्हनि खे माना ॿुधायूं ऐं अवेयरनेस करे सघूं त हीअ असांजो बचाव जा टुका आहिनि ऐं तव्हांखे को बि नुक़सानु हिन में कोन पवंदो ही तव्हां टुका हणायो। अॼु बि हिते बि टुका तव्हांखे हणाइणा पवंदा, सुभाणे कंहिं सेंटरनि ते बि हणाइणा पवंदा। अॼु ही तव्हांखे PPHI तरफ़ां ॻोठनि में जेका कैंप ॾिनी वई आहे तव्हांखे पंहिंजो फ़ाइदो आहे ऐं तव्हांखे ॻोठ में जेको आहे सो भलाई आहे हुननि जी जो तव्हांखे ॻोठ ताईं हीअ रसाई वई आहे। अॼु जेको आहे त आंदल माशी ॻोठ में कोरोना वैक्सीन जी असांजी कैंप लॻाई वई आहे। PPHI गवर्नमेंट ऑफिसनि जे ताउन सां लॻाई वई आहे, जेको तक़रीबन मतिलबु 80 खां मथे जेको आहे असां जेको बेनिफिशरी खे असां वैक्सीन कराए छॾी आहे। ऐं जेको काफ़ी तइदाद में माण्हू ॿार वेठा आहिनि ऐं सिंध हुकूमत जे ताउन सां असां तक़रीबन पूरे तालुके में पूरे ज़िले में असां वैक्सीन जो अमल जारी रखियो आहे। तक़रीबन अॼु 15वीं कैंप आहे जंहिंमें माण्हुनि जो ताउन तमामु सुठो आहे। अॼु बि जेको आहे ॻोठाणनि तमामु बहितरीन ताउन कयो आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।